पीर जो ॻोठ शहर में गंदगी जो आज़ार ख़त्म न थी सघियो, जंहिं करे शहरी सख़्त ॾुखियनि खे मोड़ण ते मजबूर आहिनि। ॾिसूं था अब्दुल रज़ाक कलोड़ जी रिपोर्ट। पीर जो ॻोठ शहर में गंदगी जो आज़ार ख़त्म न थी सघियो, जंहिं करे शहरी सख़्त ॾुखियनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। उन सिलसिले में शहरनि जो चवणु आहे त म्यूनिसिपल कमेटी पीर जो ॻोठ में 400 खां वधीक मुलाज़िम भर्ती थियल आहिनि, पर उन बावजूद शहर जे अक्सर पड़नि में सफ़ाई अमलो ई मुक़ररु नाहे कयो वियो। सफ़ाई न थियण करे नालियूं गंदगी सां भरिजी वञण करे गंदो पाणी घरनि अॻियां तलावनि जी सूरत में बीठल आहे, जंहिं करे अचु वञ लाइ सख़्त परेशानी थी रही आहे। जिन ते म्यूनिसिपल कमेटी इंतज़ामिया जी नाली सबबु ज़िंदगी अज़ाब बणियल आहे, दाहिण बावजूद को ॿुधण वारो नाहे। असां वटि हिते वरी गंदगी आहे, वॾो चक्कर आहे, हिते सफ़ाई कई शइ कोन थी थिए। सॼो महिल असां जेको गॾु थियूं ॿाहिरि जे लाइ, त असां नंढा ॿार घुमनि था फिरनि था, कंहिं शइ जी सहूलियत कान्हे। जॾहिं वञूं था त भई वॾा बगियूं कोन लॻे, हीअं कोन लॻे, पंधु करे सभु 10 चकर वही मुड़ि था अचूं। असांजी महिरबानी करे सफ़ाई त कई वञे। असांजी हितां जे इंतिज़ामिया खे, एडमिनिस्ट्रेटर खे, जेको 2 महीननि खां वठी हिते असांजे मथां जेको आहे सो मुसलत कयो वियो आहे, उनखे असां दरख़्वास्त बि ॾिनियूं आहिनि, इलाही असां उन ॾे विया बि आहियूं। हाणे बि असां उनखे जेको आहे सो अर्ज़ु था कयूं, रिक्वेस्ट था कयूं इंतिज़ामिया खे, ऐं उनजे मथां जेकी आला इंतिज़ामिया आहे, DC साहिबु आहे, उनखे बि चऊं था त बराए महिरबानी असांजे जेको आहे सो मोहल्ले आइस फैक्ट्री महिला जो जेको बि आहे, उनजी जेको आहे सो सफ़ाई डेली बेसिस ते कई वञे। ज़रीरा जो किरण नालीअ में त असां पोइ त हे त हड़ा वही न हली। महिरबानी करे असांखे भंगी खपंदो आहे सफ़ाई जे लाइ, स्लीपर जो असांजी सफ़ाई खे नालीनि जी करे। ठीकु आहे, रोड सफ़ाई भले थोरी घणी थिए, पर नालीनि त ठही थिए न सफ़ाई। त ॿार मासूम ॿार किरी पवनि त पोइ असां छा कंदासीं? पोइ त कंहिं कम जो न आहे, असां रहणो हिते छा। हालत ॾिसो तव्हां, गंदु लॻो पियो आहे, ईअं थो लॻे असां सिटीअ में वेठा ई न आहियूं। असां बि हिते पाड़े जा वॉलंटियर आहियूं, सिटी जा वॉलंटियर लाइ अचनि था, तंहिंजे करे असां एडमिनिस्ट्रेटर खे चिता था ॾियूं त जेकॾहिं असांजो इहो सफ़ाई जो न मोकिलींदो, कोई बि एहतिजाज कंदासीं, रस्ते बंदि कंदासीं, बाहियूं ॾींदासीं। उहा नालियूं ठहियूं आहिनि, उन खां 2 महीना थी विया आहिनि, एडमिनिस्ट्रेटर आयो आहे, हिन सफ़ाई कराए कान थो। जॾहिं वञूं था राशि छा ॾे, राशि छा चए थो, सुभाणे थो मोकिलियांव, परीहं थो मोकिलियांव। हिन न असां सां वॾो नाहक करे छॾियो आहे हिते पाड़े में। ग़रीब आवाम जेको बि ॾिसो, ॿार बच्चो टपे थो, को नालीअ में थो किरे, छा न नालीअ जो एॾो अशर बुरो कयो अथऊं। पीर जो ॻोठ जे शहरनि मकानी खाते जे सेक्रेटरी DC खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त सियासी पुठभराईअ ते मुसलत कयल एडमिनिस्ट्रेटर खे हटाए शहर में सफ़ाई सुथरे खे यकीनी बणाए शहरनि मां परेशानी ख़त्म कई वञे। कैमरामैन शकील कलोड़ो सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ न्यूज़, पीर जो ॻोठ।